उदेरोलाल में सोलर की तार खराब थियण तां झेड़ो थी पियो। झेड़े में दुकानदार के पुट लोही सरियो हणी अल्ताफ साहिवाल के जख्मी करे छडियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे उदेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नैला उदेरोलाल स्टेशन में सोलर तार खराब ॾियण तां दुकानदार उमेद अली खासकेली ऐं गिराक अल्ताफ साहवाल में मुंहमारी तां झेड़ो थी पियो। दुकानदार जे पुट समीर खासकेली कावड़ मची गिराक अल्ताफ साहवाल के लोही सरे सां वार करे शदीद ज़ख्मी करे विधो, जंहिं बैदि ज़ख्मी के फौरी तौर रूरल हेल्थ सेंटर नियो वियो, जितां मलम पट्टी बैदि ज़ख्मी के मेडिकल लेटर ॾेई खेसि तहलका अस्पताल मुंतक़िल कियो वियो आहे। पुलिस NC दाख़िल करे ॿिनि ॼणनि उमेद अली खासकेली ऐं संदसि पुट समीर खासकेली खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ।